कर आयुष राजा ब्यादर करे दूर सायल थो सैन हणे मगन में अला आनी दुयला सुधा तो गरसा सुधा तो गरसा सुधा तो गरसा नतराना घना है राज में सैयद चवे जो साओ सुकाए आनो लबलक पुछवे जो चावण करो चढ़ी पुलाव सीन पारे उमरा राड़ी सी शुक्रिया जो मुखे काफ न दिए कल तुहे कतारिया कालव्या तोड़ा तो ही जल मन सुने हो हकल मन सुने हो हकल मन बुद्धि बारो चोरे सिंधु एक गाल पुछे हाँ तोखां जे कॾहिं पुछजे त तूं भिटाई जी कहिड़ी सूर में थियण पसंदि कंदी आहे हिकु त तुंहिंजो जवाबु छा हूंदो ससु या सुहिणी न सिंधु मां तोखे इहे ॿई थियण न ॾींदुसि छो न सिंधु मां तोखे कॾहिं बि जबलनि में ईअं रुली रुली मरण कोन ॾींदुसि न ई मां तोखे आधी राति जो दरिया जे मौजुनि में मरण ॾींदुसि त पोइ तूं मुंहिंजो छा बणजणु पसंदि कंदो मूमल तूं मूमल बणबी आहे ऐं मां तुंहिंजे लाइ काकमहल सर कंदुसि अच्छा मुझे जबलन में मरण पसंद न करने अधु रात जो दरिया में बुॾण पसंद न करने तो बाकी ॾींहं ॾिठे जो डाग में सड़न पसंद करने सिंधु मां भी तो तोसां गॾु सड़ंदुसि न अमर इश्क जो अंजाम अहिड़ो छो हूंदो आहे अक्सर ईअं थियो आहे पर हरूभरू ईअं बि न आहे नूरी जाम तमाची जो मिसाल वठ उहे त ॿई तबई मौत हुआ त पोइ ईअं था कयूं पर नूरी जाम तमाची था थियूं ओके ओके क़बूल आहे कबूल आहे पर नूरी जाम तमाची था थियूं ओके ओके क़बूल आहे कबूल आहे
खां पोइ केॾांहुं वियो? सिंधू उतां खां पोइ जैसलमेर वियो ऐं जैसलमेर जो हुस्न मुल्का मुल्क मशहूरु हो। उते बाज़ार हुस्न बि वियो, सदा सुहागणनि सां बि मिलियो ऐं उन्हनि खे पंहिंजी शाइरीअ में ॻायाईं। तन जैसलमेरान जस जेल लाहे कारण लंडियूं अदियूं अब्दुल लतीफ जेल रखण लगंजन कसमिया अदियूं अब्दुल लतीफ जे कान लगंदन कसमिया हिते बि रहन रस हुते बि मिलंदियूं हो तखे ओ लतीफ जे लतीफ। मतलब तो सब गाएं, कुछ भी न छॾे। हा, सिलसिलो कुझु इहो त लतीफ़ साईं पंहिंजे तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे दौरान जेको कुझु बि ॾिठो उन्हनि सभिनी शयुनि खे पंहिंजी शाइरीअ में शामिलु कयाईं ऐं जेको कुझु न ॾिठाई उन्हनि खे तसवुराती तौर ते बि पंहिंजी शाइरीअ में शामिलु कयाईं। पोइ जैसलमेर जे राजा खे ख़बर पई त शाह लतीफ़ जैसलमेर आयो आहे ऐं हुन पंहिंजो माण्हू लतीफ़ साईं जन खे मोकिलियो। तंहिं ते लतीफ़ साईं वराणियो त अबा असांजो राजा सां कहिड़ो कमु, त जवाबु ॾींदड़ वराणियो त साईं ही आम रवायती राजा न आहे ऐं हिकु सुठी सोच रखंदड़ पंहिंजो बादशाह या हाकिम आहे। तंहिं ते लतीफ़ सरकार जन राज़ी थिया त राजा जा माण्हू लतीफ़ साईं ऐं संदसि फ़क़ीरनि खे वॾे प्रोटोकॉल ऐं वॾे इज़त ऐं एतिराम सां राजा जे दरबार में उन्हनि खे वठी विया ऐं सिंधू राजा लतीफ़ सरकार ऐं उनजे फ़क़ीरनि सां वॾियूं दिलि खोले कचहरियूं कयूं ऐं एतिरे हद ताईं जो वापसि मोटंदे उन्हनि खे 2 नकारा बि गिफ्ट कयाऊं ऐं उहे 2 नकारा भिट साईं जी दरगाह ते बि मौजूदु आहिनि। पोइ उतां मोटियो या अॻिते वियो? लॻे थो त हिंदुस्तान जो कुझु सो घुमी ऐं पोइ मुल्तान वियो। उते काशीअ जूं सिरूं ॾिठाई जेके उनखे तमामु घणियूं ख़ूबसूरत लॻियूं। सिंधू लतीफ़ साईं खे शाह करीम जे रोज़े ठाहिराइण जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं जॾहिं उन सिरूं ॾिठियूं त उनखे इहो ख़्यालु आयो त इहे सिरूं शाह करीम जे रोज़े में ॾाढियूं ख़ूबसूरत लॻंदियूं ऐं पोइ उन्हनि सिरुनि खे ॿीहर अची ऐं खणी वञण जो सोचे ऐं वापसि थियो ऐं वापसि मोटण सां ई रोज़े ठाहिण जूं तयारियूं शुरू करायईं। नक्शो तय थियो, मापूं थियूं ऐं ख़ैर रोज़ो ठही तयारु थियो ऐं सॼो कमु पाण बि मुकमल करायईं ऐं ॿेड़ीअ ज़रिए मुल्तान वञी पाण सिरूं खणाए आयो। तेसी ताईं अब्दुल वासिफ़ चुप रहियो। जॾहिं कमु तयारु थी मुकमल थियो ऐं शाह लतीफ़ साईं पंहिंजे नाले जी सिर रोज़े जे दरवाज़े ते लॻराई तॾहिं अब्दुल वासिफ़ खे उनजी गादी नशीनी यादि आई ऐं हुन उहा सिर उतां पटराए छॾी। चइबो त टकराव अञा ख़तमु न थियो? सिंधू ही नज़रियाती टकराव ऐं हिनखे कॾहिं बि ख़तमु न आहे थियणो। इन जो मतिलबु त गादी नशीन केर बि हुजे, कंहिंजो बि हुजे, हिन सां फ़र्क़ु नथो पए। बिल्कुलु, वॾनि वॾनि गादियुनि जा चङा मुड़ुस पंहिंजनि वॾनि जे उबतड़ था कनि, सिर्फ़ु उन्हनि जे नालनि मां था कमाइनि। भला शाह साईं जा सफ़र ईअं ई हूंदा या उन्हनि में का फेरफार बि हूंदी? सिंधू उन्हनि में फेरफार थी सघे थी, छो जो इहे वाक़िया या इहे सफ़र तारीख़ जे किताबनि में त लिखियलु आहिनि कोन, कड़ियूं कड़ियुनि सां मिलाइणियूं थी पवनि ऐं इहो क़तमु ज़रूरी न आहे त उहे कड़ियूं तरतीब में बि हुजनि। भला उत्तर सिंध न सिर्फ़ु हिकु दफ़ो वियो? न, उत्तर सिंध ॾे हिक खां घणा दफ़ा वियो। हिकु दफ़ो लाड़काणे ज़िले में बि आयो। लॻे ईअं थो त मियां साहब ॾिने फारूकी कांड थींदो दरिया टपी ऐं ओलह तरफ़ वधियो आहे। सिंधू गुमान ग़ालिब आहे
त मुंहं जे दड़े जा आसार बि ॾिठा हुजनि या अहिड़ा के ॿिया आसार, छो जो इन्हनि आसारनि जो ज़िक्र पंहिंजी शाइरी में कयो अथई। हाँ, अहिड़ो को बैत आहे? अॾे अॾे ओड वया छॾे भेणियूं, टिकाणा ऐं टोल पिया आहिनि पट ते। बैत कुछ समझ में त अचे थो, पर बहितर थींदो त इहो तूं वज़ाहत सां सम्झाए। हा, हिन बेत में कुझु लतीफ़ सरकार जन हीअं फरमाइनि था त इहे जेके जॻहूं आहिनि, इहे जेके रहाइश गांव आहिनि, इहे जेके ठाहिण वारा हुया, इहे इन्हनि खे छॾे हलिया हुया ऐं हाणे उन्हनि जा साज़ो सामान, उन्हनि जे इस्तेमाल में ईंदड़ शयूं, उहे सभु इहे पट ते विखरियूं पियूं आहिनि। बेत मां इहो ज़ाहिर थो थिए त वॾी एरिया में वीरान थियल जॻहूं ऐं ज़मीन ते टिड़ियल पखड़ियल सामान हुजे। मूंखे कोन थो सुझे त को उन टाइम में मुंहं जे दड़े खां अलावा कहिड़ा ॿिया आसार हुजनि जिन खे लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में शामिल कयो हुजे। मुमकिन आहे त इहे ई आसार हुजनि। सिंधु उतां कोहिस्तान बि वियो आहे, काछो बि घुमियो अथई, खीरथर जबलनि जो सिलसिलो पार करे बलूचिस्तान बि वियो आहे। ॿियनि इलाइक़नि वांगुरु बलूचिस्तान मां बि अञा ताईं हुनजी शाइरी मिली रही आहे। हज जे इरादे जो ज़िक्र बि मिले थो। लॻे थो त इन ई सफ़र में बलूचिस्तान मां ई वञण जो इरादो कयो अथई, पर उञायल माल खे पाणीअ तरफ़ रोड़ंदे ईंदो ॾिठाई। जॾहिं पाणी पी ड्रॉ कयऊं त उन ई पाणीअ में खेनि पेशाब कंदे ऐं छेणा लाहींदे बि ॾिठाई त हज जो इरादो तब्दील करे वरी वापसि लाड़काने ज़िले में मोटी आयो ऐं नाइच ॻोठ वटि अची रहियो। सिंधु घणनि ॾींहंनि जे सफ़र खां पोइ कंहिं जॻह ते रही कठे कयल मवाद खे तरतीब ॾींदो हो। सिंधु भिटाई जिन जिन इलाइक़नि में रहियो, उहे इलाइक़ा भिटाई साईं जा तकिया सॾजण लॻा। लाहौत में उबावड़े खां परते पंजाब जे हदुनि में चवनि था त सादकाबाद में बि हिकिड़ो तकियो आहे। उन खां पोइ बदीन नौशोरे वारे पासे, शिकारपुर शहर में ऐं शिकारपुर ज़िले जे हिकिड़े ॻोठ तराईअ में। उन खां पोइ नज़र ॾिठो ऐं नाइचन में आयो ऐं पोइ लॻे थो त हिते आयो। हाँ, यादि आयो। तो पहिरियों चयो हुयो न त अॻिते हली अबड़नि जो ज़िक्र वरी ईंदो। कहिड़े वक़्तु चयो? जंहिं वक़्तु लतीफ़ साईं कच्छ में हो, अबड़ासी वारे इलाइक़े में। उनखे त के वरिया गुज़री विया। तोखे अञा ॻाल्हि यादि आहे? ॾाढी यादगिरीअ जी पकी आहे। कॾहिं कॾहिं वरिया बि पलकनि में गुज़री वेंदा आहिनि ऐं कॾहिं वरी पलक बि वरियनि जा थी वेंदा आहिनि। तोसां गुज़ारियल उहो वरियनि वारो सफ़र मूंखे पलकनि जो थो लॻे। मछुण रतीअ राति ओरण में ऊनी थिए। हा, त छो वियो हुयो हुते? जॾहिं कच्छ में अबड़े जो ज़िक्र ॿुधो हुआ ई न, जंहिंजी अदा सामुन झलण वारी लतीफ़ सरकार जन खे ॾाढी वणी वई हुई। पोइ उन्हनि जी लिछ जा माण्हू पिए ॻोल्हियईं। हिन वक़्तु उहे किथे हूंदा? जॾहिं जो उहे मिली पियसि त पोइ काफ़ी वक़्तु उन्हनि सां रही पियो। पर उते हिकु दफ़ो न घणा दफ़ा वियो आहे ऐं अहिड़ियूं साबितियूं बि मिलनि थियूं। हिकु हुजरो, तकियो, अॻियां खूह ऐं उन जे इस्तेमालु थींदड़ जूं काफ़ी सारियूं शयूं अञा ताईं अबड़नि पाण वटि संभाले रखियूं आहिनि। उते संदसि अखट करण जी बि का रिवायत मशहूरु आहे? हा, रवायतूं त खोड़ आहिनि, पर उन्हनि सां सहमत थियणु ज़रूरी कोन्हे। थी सघे थो त लतीफ़ साईं जे मुखालफ़नि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ठाहियूं हुजनि। पाण त फरमाइनि था, से चिलविला चइजनि जे दर दर लाइन दोस्ती। पोइ नाइचन मां काॾे वियो? नाइचन मां पोइ ॻोठ आयो ऐं ॻोठ में तमामु थोरो अरसो रहियो ऐं उतां पोइ फ़क़ीर फ़ुक़रा खे साण खणी भिट तरफ़ हलियो वियो ऐं पोइ भिट वसायईं ऐं जल्दी भिटाई सॾजण लॻो। चुंगल घोड़ी बि
पाण सां कायूं आयो ऐं रस्ते में ॿ उञा बुखिया गुलर बि मिलियसि, उन्हनि खे बि सरकार जन पाण सां खणी आयो ऐं पाण पंहिंजे हथनि सां मानी जा भोरा भोरा करे उन्हनि खे खाराईंदा। हिकिड़े जो नालो मोती ऐं ॿिए जो खेनू रखियईं। पर किन रवायतुनि में ईअं आहे त चुंगुल घोड़ी नाइचनि में मरी वई ऐं काफ़ी सारनि तारीख़ जे किताबनि में उन जी ख़बर नाइचनि में मौजूदु आहे। अच्छा, हा, भिट वसण खां पोइ छा थियो? जेकी माण्हू भिटाई सरकार सां मिलण जे लाइ आता हूंदा ऐं साईं जन जे अक्सर सफ़र में हुजण जे करे उन्हनि सां मिली न सघंदा, हाणे भिटाई सरकार जे हिकु जॻह ते हथी के हुजण जे करे माण्हुनि जा अटाला पिया ईंदा रहंदा। जिते हींअर साईं जन जो रोज़ो आहे न, हिते हिकिड़ी सादे सूदे नमूने सां हिकिड़ी लांडी ठाराई हुयाऊं। सावण में लांडीअ जे ओभर तरफ़ वेही लांडीअ जे तरफ़ मुंहुं करे ऐं ॻाईंदा ऐं सर्दियुनि में वरी लांडी में अंदरि वेही ॻाईंदा। ही सन जो चौधारी जेके नंढड़ा नंढड़ा दुकान टाइप इहे कमरा ॾिठे, इहे उन दौर में उन्हनि फ़क़ीरनि पंहिंजा नंढड़ा नंढड़ा हुजरा ऐं पंहिंजा घर अॾिया। मानीअ जे वक़्त ते सभई फ़क़ीर पंहिंजे घरनि मां रुखी सुखी जेका बि उन्हनि वटि हूंदी उहा खणी ईंदा, पोइ सभु मिली जुली कजी खाईंदा। अमर, उन्हनि माण्हुनि खे शाबाश न आहे जिन्हनि भिटाई जो साथ ॾिनो। सिंधु, हुननि हक़ जो साथ ॾिनो, हू हक़ जा ॻोल्हा हुआ, भिटाई जे रूप में ऐं भिटाई जी शाइरी जे रूप में। हुननि खे हक़ मिली वियो, जस लहणो, बिल्कुलु शाबाश हुजे उन्हनि खे। हिते वेहण खां पोइ सफ़रनि जो सिलसिलो ख़तमु करे छॾे। हिते जॾहिं वेठो त साईं जन जी उमिरि उन वक़्तु 53 साल हुई ऐं बाक़ी ज़िंदगी जा 10 साल इते भिट ते ई गुज़ारियईं। ऐं उन्हनि 10 सालनि जे दौरान बि चयो वञे थो त 2 वॾा सफ़र कयईं। हिकिड़े सफ़र जो पतो न पइजी सघियो आहे, बाक़ी हिकिड़े सफ़र लाइ चवनि था त उहो अली बंदर जो सफ़र कयईं, जेको शायदि हिंदुस्तान जो को साहिली बंदर हुजे। सिंधु, इहो 53 साल का घटि उमिरि न आहे ऐं इहो सॼो अरसो सफ़रनि में रही ऐं मवाद कठो कंदो रहियो। चवनि था माई नेमत खे भिटाई जी सॼी शाइरी यादि हुई। हा, ईअं आहे? न, ईअं बिल्कुलु न आहे। माई नेमत खे भिटाई साईं जी उहा शाइरी यादि हुई जेका हुनखे मिली, बाक़ी जेका शाइरी भिटाई साईं सफ़रनि जे दौरान कई ऐं काफ़ी सारी शाइरी उते रहिजी वई जेका हुन ताईं न पुॼी सघी, उहा माई नेमत खे शाइरी यादि कोन हुई। पर जेको चवंदा आहिनि त हुन पंहिंजी समूरी शाइरी कराड़ ढंढ में लोड़े छॾी, हिन में केतिरी सचाई आहे? मूं चयो न त लतीफ़ जी शाइरी नई नई बि मिली रही आहे। जेकॾहिं हू शाइरी लोड़े छॾे हा त पोइ इहा नई शाइरी किथां मिले हा? हू हिकु ज़िमेदार शख़्स हो, हुन माण्हुनि जा मसला ॼाणी वाणी खया हुआ। हू शाइरी तॾहिं लोड़े हा जॾहिं हू पंहिंजे लाइ लिखे हा। पोइ त इहो ॼण मथसि बहतान आहे न? हा, बिल्कुलु। हीअ उन्हनि ॻाल्हियुनि जी हिकु कड़ी आहे जेके लतीफ़ साईं खे हिकु ग़ैर ज़िम्मेवार माण्हू साबित करण जे लाइ हथ जूं ठाहियूं वयूं आहिनि। उहे केतिरी हद ताईं कामयाबु थिया? लतीफ़ साईं जे जीअरे त उन्हनि खे मटाए कोन सघिया ऐं साईं जन जी वफ़ात खां पोइ उन्हनि घटायो कोन्हे। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।